बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सलाउद्दीन अवानी सिंधी थाट्स पल्स ऑफ इंडस सेगमेंट में तव्हां सभिनी खे भलीकार। ज़िंदगी जे घड़ियाल जूं सुयूं रुकिजनि नथियूं। ज़िंदगी जे कैलेंडर में कोई बि मोकल जो ॾियारो न आहे। ज़िंदगी मुसलसल जिदोजहद, अॻिते वधण ऐं जाखोड़ जो नालो आहे। ऐं अहिड़े ई जाखोड़ी इंसान सां अॼु असांजे प्रोग्राम में असांजी मुलाक़ात आहे साईं मेहदी शाह सां, जंहिं पंहिंजी ज़िंदगीअ में इल्मु, अदब, तहक़ीक़ ते वॾो कमु कयो आहे। उन्हनि जो वॾे में वॾो कंट्रीब्यूशन अबड़ो वॾो जे नाले सां किताबु आहे ऐं उन में हिकिड़ी वॾी तारीख़ आहे अबड़ा क़ौम जी। उन ते उन्हनि जो वॾो कंट्रीब्यूशन आहे। ऐं मां जेको आई विटनेस आहियां साईं जन जे स्ट्रगल जो, त असांजो शहर आहे मदे जी, उन में लाइब्रेरी खे स्टेबल करणु ऐं उन खां पोइ उन्हनि में सहूलियतूं मुहैया करणु, किताबनि जे लाइ हिकिड़ी डोनेशन्स वठणु मुख़्तलिफ़ हंधनि तां ऐं उहे लाइब्रेरी में मुहैया करणु, अहिड़े क़िस्म जूं खोड़ सारियूं स्ट्रगल्स साईं जन पंहिंजे ज़िंदगीअ में कयूं आहिनि। सो असांजी ख़ुशनसीबी आहे त अॼु असां साईं खां साईं जो क़ीमती वक़्तु वरितो आहे ऐं अॼु जे प्रोग्राम में खोड़ सारी तारीख़ मज़ा, उन्हनि जे ज़िंदगीअ मज़ा, उन्हनि जे तजुर्बे मज़ा शयूं सिखंदासीं। सचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे प्रोग्राम खे। साईं, सभ खां पहिरियों त वॾी महिरबानी, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं अलाह साईं तव्हांखे ईअं ई सलामत रखंदो, ख़ुशपाश हूंदव। वॾी महिरबानी साईं। तव्हांजा थोरायो तव्हां कई आया हो ऐं मूंखे इन लाइक़ु सम्झो त न ॻाल्हि ॿोल कजे, तव्हांजी महिरबानी। न साईं, तव्हांजो वॾो कमु आहे ऐं जेको इंशाल्लाह असां नाज़रीन सां ज़रूरु शेयर कंदा रहंदासीं। सर, सभ खां पहिरियों सवालु असांजो तव्हां खां आहे त तव्हांजो तालीमी ऐं जेको जीअं चऊं था एजुकेशनल ऐं प्रोफेशनल जर्नी कीअं रही आहे तव्हांजी? एजुकेशनल जर्नीअ जे हवाले सां त मुंहिंजा जेके पेरेंट्स आहिनि, उन में हिकिड़ो मुंहिंजो वालिद ई आहे जेको अञा ताईं अलाह हुनखे हयाती ॾे, 90 सालनि जी उमिरि खे क्रॉस करे चुको आहे। ॿियो मुंहिंजो हिकिड़ो ब्रदर आहे जेको तक़रीबन 60 सालनि खां वधीक उमिरि जो थी चुको आहे। उन्हनि खे बि ख़बर न आहे त मां कीअं पढ़ियो आहे। सही सही। प्राइमरी तालीम हिते ई रही, गांवकानी में प्राइमरी स्कूल में। मुंहिंजो पहिरें दर्जे जो उस्ताद हितां जे इलाइक़े जो तमामु वॾी शख़्सियत सैयद सौज़ अली शाह, सही। उनजो आख़िरी साल जेको सर्विस जो हुयो उहो हिते हू ट्रांसफ़र थी आयो ट्रखणनि खां, उन पढ़ायो ऐं 5 दर्जा हिते ई असां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गांवकानी में ई मां पढ़ियुसि। मैट्रिक ताईं गवर्नमेंट हाई स्कूल ट्रखण। उन खां पोइ रेग्युलर तालीम मुंहिंजी न रही। C&S गवर्नमेंट डिग्री कॉलेज में एडमिशन मुंहिंजी थी, फर्स्ट ईयर ॾिनी, इंटर क्लियर न करे सघी साइंस जो मां हुयो में प्री इंजीनियरिंग जो स्टूडेंट, पर मुआशी हालतुनि जे करे उहो कंटिन्यू न थियो, रेग्युलर न थियो। बाद में 1988 में अपॉइंटमेंट थी मुंहिंजी एजुकेशन डिपार्टमेंट में, त उन मां पोइ मूं प्राइवेट फर्स्ट ईयर इंटर 1999 में उहा कई ऐं ग्रेजुएशन उहा 1992 में ऐं मास्टर्स सिंधी लिटरेचर में घणो देर सां 2002 में। अच्छा। ऐं जीअं त एजुकेशन डिपार्टमेंट में हलिया वियासीं त B.Ed बि मुंहिंजी लेट थी, तक़रीबन 2001 में। सही। इन खां अॻु में PTC इक़बाल शाह जी महिरबानी सां, त मां सम्झां थो त मुंहिंजी एलिमेंट्री कॉलेज वारी जेका हितां खेप वई PTC लाइ, में नालो न अचे हा। सही। इक़बाल शाह जी ज़ाती दिलचस्पी करे 1992-93 वारी जेका बैच हुई, उन में एलिमेंट्री कॉलेज फारमैन सखर मां मुंहिंजी PTC थी। सही। सो इहो तक़रीबन सफ़र आहे तव्हांजो एजुकेशन या हुआ जेका असांजी एकेडमिक या प्रोफेशनल क्वालिफिकेशन सी आई। अच्छा सर, तव्हांजो अदबी लिहाज़ खां कहिड़ो कंट्रीब्यूशन रहियो आहे? तव्हां कहिड़ियूं ख़िदमतूं ॾिनियूं आहिनि, कहिड़ो कमु कयो आहे, कहिड़नि किताबनि ते, कहिड़नि मौज़ूआत ते? ख़िदमतूं त वॾो लफ़्ज़ आहे। अच्छा। ख़िदमतूं कोन आहिनि पंहिंजे ज़ात जी तस्कीन लाइ, बाक़ी इन्हनि जे सां त को ख़िदमत करणी आहे क़ौम जी, मुल्क जी, धरतीअ जी, इहो सेंस इन सेंस सां अदब में न आयासीं। मुंहिंजो भाउ वॾो उहो शाइरी कंदो, पंहिंजो
ख़ानदानी ताल्लुक सूफ़ीज़म सां हुयो, मलामती सूफ़ी लॾे सां। हज़रत अम्बा जी दरगाह आहे साईं फैज़ दरिया जी, उन सां हिकिड़ो ताल्लुक हुयो। उते राग वेराग सूफ़ियानो या शाइर सूफ़ी शाइरी लिखण वारा, इहे मुंहिंजो भाउ बि लिखंदो हो, शाइरी कंदो हो। उन जे शाइरीअ वारे ज़ौक़ खे ॾिसी मूंखे बि चयो त मां बि शेर लिखां। तक़रीबन प्राइमरी 5 दर्जे में मां के लिखणु शुरू कयूं इहे बैत जंहिंखे चइजनि, पर उहे हुया ई बेतुका बैत। सही। ऐं बाद में 7 दर्जे में मां लिखियो काफ़ी। अच्छा। काफ़ी लिखी, उहा काफ़ी बि कीअं हुई, बसि तर्ज़ ते धुन ते सही। मूं लिखी। पोइ असांजो उस्तादु हुयो मुंहिंजो रूहानी, मां हुनखे पंहिंजो रहनुमा मञींदो आहियां, जन रहनुमाई कई साईं महमूद हुसैन बुमरो। अच्छा। उहो अरेबिक टीचर हुयो असांजो ट्रखण में। उन ॾिठी मुंहिंजे हिन ते, त पोइ रफ नोट बुक थींदो आहे, रफ बुक छॾींदा आहियूं। सही। उन ते लिखियल हुई, उहा न पढ़ी। उन वरी मूंखे चए त हीअ तूं शेर त लिखियो आहे, पर हिन में काफ़ियो थींदो आहे, रदीफ़ थींदो आहे, उन में वज़न थींदो आहे। पोइ साईं अरबी मौलवी जी डिग्री उनखे हुई, उनखे अदब सां बि गहरी दिलचस्पी हुई। सही। इन्हनि शयुनि खे उहो ॼाणे पियो। उन मुंहिंजी थोरी रहनुमाई कई ऐं उन जेको आहे सो इनकरेज कयो त भली लिखो, इहा सुठी शइ आहे। पोइ उतां इहो पंहिंजे लिखे पासो लिखण जी शुरूआति थी। बाद में असांजो क्लास टीचर 6 में रही चुको साईं अब्दुल फ़ताह फाइक, उहो वरी पोइ असांजो लाइब्रेरी जो इंचार्ज बि थियो हुते रखण आहे स्कूल में। उन सां वेझड़ाई रही, लाइब्रेरीअ मां किताब वठी पढ़णु। पोइ हिकु इन जे करे थोरो अदबी लाड़ो थियो। ॿियो हिते ॾखण में बज़्म निसार बज़्मी जो क़याम अमल में आयो 1986 में, असांजे अशरफ ज़मान पीर चंद्रानिया विधो। उते असां कुझु दोस्त, मां हुयुसि, अब्दुल जब्बार जोश ईसानी ऐं साईं अब्दुल फ़ताह फाइक, सुल्तान ऐं मुश्ताक वारा। बाद में उन्हनि खे मां ई वठी आयुसि। ज़ख़्मी चांडियो हुयो ऐं कुझु ॿिया दोस्त असांजा, उहे पोइ उते बाक़ाइदे शेरो शाइरीअ जे तरफ़ माण्हू तरह मिलंदी, उन ते लिखिबो या वज़न छा थींदो आहे, ॿ छा थींदो आहे। पोइ इन पासे ॾे लाड़ो थियो ऐं फ़िक्री हवाले सां को बि उन में तरबियत न हूंदी त पोइ तरक़ी पसंदि अदब छा आहे, रुजत पसंदि अदब छा आहे। हिन बज़्म निसार बज़्मीअ जो लाड़ो जेको उहो रुजत पसंदि जेके असांजा लेखक हुया या शाइर हुया, उन्हनि सां हुयो। त उन दौर में जनरल शाह जो दौरु हुयो 1986 में, जंहिं वक़्तु बज़्म निसार बज़्मी ठही त असां वटि तंज़ीम फ़िक्रो नज़र सखर में क़ाइमु थी चुकी हुई। जमायत इस्लामिया जो हिकिड़ो इदारो हुयो जंहिंखे जनरल शाह सपोर्ट कयो। सही। उन जो कॉन्फ्रेंसूं थी वियूं बैन अल-अक़वामी लेवल जूं, उहो पैसो ख़र्चु कंदा सुठो। पोइ साईं बज़्मी साहिबु वरी असांखे शागिर्दनि खे जेके उनजा हुया बालका, उन्हनि खे उते वठी वेंदो। माना इहो असांखे सेंस न हो त भई जनरल शाह आमिर आहे। सही। ऐं उहो हिकिड़ी तर्जुमे खे सपोर्ट थो करे त उन सां गॾु हलिजे या न हलिजे, सही। इहो सेंस बि न हो इन सालनि में। बाद में तक़रीबन 99 में मुंहिंजी ट्रांसफ़र थी मदईजीअ में। मुंहिंजी पंहिंजे मर्ज़ीअ सां ओवर क्राउडेड स्कूल मदईजी हाई स्कूल जे पोयां जेके 2 कमरा हुया उते, उते मदईजी जीअं मां पहुतुसि त उते कुझु दोस्त जेके आहिनि असांजा तरक़ी पसंदि लाड़नि सां लॻाव रखंदड़, उन्हनि सां मुलाक़ातूं थियूं, जिन में डॉक्टर नानक हुयो, साईं आबिद काज़मी ऐं अर्ज़ मंगी हुयो। सही। साईं इम्तियाज़ शाह वारा बि उन वक़्तु यूनिवर्सिटीअ में पढ़ंदा, शाह लतीफ़ में, त उन्हनि जो बि कंहिंजो SST सां तालुक़ु हुयो, कंहिंजो वरी हुयो तव्हांजो DSF सां। सही। माना ॿई जेके आहिनि असांजा लाड़ा कम्यूनिज़म जा, हिकिड़ो मार्क्सवादी आहिनि, ॿिया माओइस्ट, ॿई हुया। सही। ॿई उते कमु कनि पिया। ऐं बाद में असांजो महबूब जूणी जो उन वक़्तु मिस्र रहंदो, उहो बि ईंदो वेंदो।
पोइ ख़बर पई इन दुनिया जी त को लिखण जो बि हिकिड़ो मक़सदु हूंदो आहे। वाह सही है। लिखबो जेको आहे सो पंहिंजे ज़ात जी तस्कीन लाइ आहे या क़ौम लाइ लिखबो आहे, धरतीअ लाइ लिखबो आहे, माण्हुनि जे मसइलनि लाइ लिखबो आहे। सही इहो सेंस शऊर उन वक़्तु मदेजीअ में जेको आहे थियो 1999 में उते असां सिंधी अदबी संगत जो यूनिट बि क़ाइमु कयो। साईं आबिद काज़मी वारा काफ़ी दोस्त हुया ऐं साईं आबिद काज़मी हुनजो ऑर्गेनाइज़र थियो पहिरियों सिंधी अदबी संगत जो। बाद में साईं और मुंहिंजे हवाले कई सिंधी अदबी संगत ऐं 1991 में उनखे इलाक़ो मिलियो मरकज़ सां टंडे इन्हनि जे आदम में मरकज़ी कारोबारी कमेटी इजलास हुयो। उन में ताज जो सेक्रेटरी जनरल हो ऐं मोहम्मद अली मांझी जेको हाणे डॉक्टर मोहम्मद अली मांझी आहे उनजी सदारत हुई। उते जंहिं ते असांजी एप्लीकेशन ते उन हाउस खां कारोबारी कमेटीअ जे वान खां परमिशन वरिती त सिंधी अदबी संगत शाख मदई जी अॻु में सरगर्म रही आहे ऐं विच में गैरफ़ाल थी वई। उन्हनि दोस्तनि वरी ॿीहर इलाइक़े जे लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे त मुंहिंजे इल्म में न हुई इहा ॻाल्हि त को मदई जी में अॻु में बि सिंधी अदबी संगत रही आहे। सही पोइ बाद में मां ताज जो हिसाब खां पुछो साईं खां त तव्हां हीअ ॻाल्हि कई या कहिड़ी बुनियाद ते? त हुन ॿुधाए त हा बिल्कुलु हुई ऐं साईं नूर मोहम्मद दायो ऐं साईं नाज़र लांगा वारा उहे हुन जा सेक्रेटरी ऐं काउंसलर हुया। उन्हनि खैरपुर में जेका मरकज़ी चूंड थी उन्हनि में वोट बि कयो। बाद में इहा ॻाल्हि डॉक्टर अदल सूमरे बि पंहिंजी PhD वारी थीसिस जेका हुनजी आहे त सिंधी अदबी संगत ते उन में बि ज़िक्र कयो आहे हिन शइ जो। सो ईअं पोइ सिंधी अदबी संगत सां सलाह ॾियल रहण जे करे हुन जूं दस्तूरी गॾिजाणी थियूं। उन में हिकिड़ो लाड़ो उहो थियो असांजो अदब जे तरक़ी पसंदि पासे ॾे। सही मां शाइरी लिखंदो हुअसि शुरूअ में। पोइ शाइरीअ में बि कुझु लाड़ो अची वियो। पहिरियों त इश्किया शाइरी सही उहा लिखबी। बाद में पोइ उन में थोरो लाड़ो आयो। पोइ वरी कुझु फ़िक्री हवाले सां के शयूं लिखियूं। सही इहो सफ़र शुरूआती इहो हुयो। सही। अच्छा साईं तव्हांजो जो किताबु आहे अबड़ो वॾवड़ जी इन ते तव्हांजो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे ऐं इहो तव्हां कीअं हिकिड़ो स्टार्ट वरितो इन जो कीअं तव्हांखे ख़्यालु आयो त इन ते कमु कजे अबड़ा क़ौम ते ऐं हिनखे वधीक तव्हां ई डिफाइन कंदव? जी ॿियो इन ते हिकिड़ी नड़ी कंट्रावर्सी बि रही त बाबा इहो माना हथ ठोकियो आहे या इन ते पासो पैसा वठी करे इन ते या लिखी वई आहे। सो इनखे तव्हां कीअं पहिरियों त इन प्रोजेक्ट खे ऐं इन तनक़ीद खे कीअं ॾिसो था? इन सही आहे। प्रोजेक्ट अबड़ो वॾ वारो जेको आहे उन जो थोरो हिकिड़ो पस मंज़र इहो आहे त शाइरीअ वारे ज़ौक़ शौक़ खां पोइ मूं पहिरियों भेरो लिखियो काफ़ियूं किताबु आयो डॉक्टर नबी बख्श खान बलोच जो सही सिंधी अदबी बोर्ड जे तरफ़ां। उन में सिंध जे शाइरनि ख़ासि करे सूफ़ी शाइरनि जो तज़किरो आहे। उन साईं डॉक्टर बलोच साहब तमामु वॾी हिकिड़ी आलमी लेवल जी शख़्सियत हुयो। मुहक़िक़ रहियो आहे हुन तमामु वॾो कमु आहे। उन कुझु शख़्सियतुनि खे कुझु शाइरनि खे जेको हुनजी सवाने निगारी कई उहा कुझु हक़ीक़तुनि खां कुझु हटियल हुई। अच्छा जी उहा असां सूफ़ियुनि सां उथिया विया वेठासीं नंढे खां वठी। मूंखे ख़बर हुई त इस्माइल शाह बेरंग उहो आराइन जो आहे ऐं हुन डॉक्टर साहिब हुन किथां ॿियनि जो लिखियो। पोइ इहे 5-8 जेके इन शख़्सियतुनि खे मां नोट करे ऐं हिकिड़ो मक़ालो तनक़ीदी लिखियो सही डॉक्टर बलोच साहिब जी काफ़ियूं किताब ते। हाश क्रिटिक्सिज़म हुई ॾाढी तलख़ हुई जीअं माण्हू जज़्बाती रद्द अमल में लिखंदो आहे। सही सही उहा अवल त वॾनि वॾनि असांजे अदीबनि मूंखे मनाओ कि त हीउ डॉक्टर बलोच साहिब तमामु वॾो माण्हू आहे तूं हुनजे ख़िलाफ़ु थो लिखे अवल त कुझु छपींदो कोन आहे। सही पर जेके छपी बि त पोइ तूं जेको आहे सो ख़ैरु न आहे। हा ख़ैरु न आहे। पोइ नाज़ सनाई जो रसालो निकिरंदो सो तव्हांजो किंचर नाज़ सनाई वरी इन पासे ॾांहुं थोरो दिलेर रहियो आहे। वाह तनक़ीदूं छपणु तनक़ीदूं करणु
उहो उन में अॻु भरो रहियो आहे। उन सां मूं ज़िक्र कयो त हुन चए थी नूरे मोकिलियो। 1995 में उहो छपियो तव्हांजो किंजर रसाले में। सही ऐं उन साल ई हू कंदो 25 डिसंबर ते जशन किंजर हैदराबाद में। उहो मुंहिंजो मकालो जेको डॉक्टर बलोच ते मूं लिखियो उहो एवॉर्ड लाइ नॉमिनेट थी वियो। अच्छा ऐं उन ते मूंखे 1995 जो किंजर तनक़ीद एवॉर्ड मिलियो। हाणे पहिरियों ई हिकिड़े तनक़ीदी मकाले ते मुंहिंजो एवॉर्ड अची वियो ऐं हिकिड़ी वाह थी वई त हिकु हिमत अफ़ज़ाई थी। सही सही उन खां पोइ ॿियो हिकिड़ो किताबु आयो शाइरीअ जो कंहिं औरत शाइरा जो, मूं वरी उन ते पोइ लिखियो तनक़ीदी जाइज़ो। सही उहो बि किंजर में ई छपियो। उहो किंजर में उहो छपियो त डॉक्टर अदल सुमरो मुंहिंजो महिरबानी रहियो आहे, रुहानी उस्ताद बि रहियो आहे। उन मूंखे चयो त तव्हां जेका तनक़ीद था कयो उहा ॾाढी मुदलिल तरीक़े सां ऐं हिकिड़ो साइंटिफिक तरीक़े सां था कयो। ज़बरदस्त। इन करे तव्हांजे पास शाइरीअ वारो पासो उनखे एॾो तवजो न ॾियो, भली कयो पंहिंजे उनजे लाइ, पर पंहिंजी सुञाणप हिकिड़े शाइर जे हैसियत सां न रखो। सही त शाइर घणा आहिनि ऐं इन पासे ॾे तनक़ीद ऐं तहक़ीक़ जे पासे ॾे असां वटि इलाही खोट आहे। त तव्हां इन लड़ो। पोइ उन जी ॻाल्हि मूंखे ॾाढी मुतासिर कयो ऐं मां इहे तहक़ीक़ ऐं तनक़ीद वारो पासो वरितो। पर पहिरियों मां काफ़ी जेको आहे शाइरनि जे शाइरीअ ते या हिननि ते तनक़ीदूं लिखियूं, पोइ जंहिंजे करे ईअं थियो त माण्हू को मां सां ॻाल्हाइण बि पसंदि न कंदो। सही अदबी तक़रीब हुन में घुराइण उन्हनि बंदि करे छॾियो बाक़ाइदे। जीअं सही उथण वेहण वारो जेको तालुक़ु हूंदो आहे, छो त माण्हू हिकिड़ी नफ़सियात थी थिए उहो माण्हू वाह पसंदि थिए थो। ईअं ऐं भली उन जो को अहिड़ो फ़नी या फ़िक्री हवाले सां उहा साराह जोगी शइ न पियो हुजे, पर उनखे हरू भरू वाह कबी थो ख़ुशि थींदो ऐं उनखे पसंदि कंदो। सही पोइ असां वरी न पिया कयूं ॻाल्हि जेका हुई हक़ीक़त, या पाण बि इहा ॻाल्हि पसंदि पिया कयूं त बाबा जेको असांजे कम में असांखे ॿुधाए त भई हिन में ही ख़ामियूं आहिनि त उहो असांजो दोस्त आहे, ख़ामियूं अॻियां ईंदियूं सही त उनखे सुधारे अॻिते वधी सघिबो। ईअं पोइ बाद में तक़रीबन 2000 में के दोस्त आया, टूरिस्ट हुया, उहे गॾियासीं साईं इमाम राशिद जे मार्फतनि। उन्हनि खे ॾिसणी आशान अदब लाइब्रेरी आगा बदर आलम दुरानीअ ॾे। सही आशान अदब लाइब्रेरीअ खे असांजो हेॾो BBC वारो हिकिड़ो मशहूरु टूरिस्ट बि रहियो आहे ऐं सहाफ़ी बि रहियो आहे, रज़ा अली आबदी। उनजो किताबु आहे बरे सगीर के कुतुब खाने। उन में उनखे उन बरे सगीर जे पर्सनल लाइब्रेरीज़ जेको आहे उन में 3 नंबर ते हुन बरे सगीर जी वॾी लाइब्रेरी पर्सनल सॼो आहे बदर आलम जी आशाना अदब खे। सही ऐं वाकई उहा अहिड़ी लाइब्रेरी आहे। मूंखे उहा लाइब्रेरी ॾिसण जो उन वक़्तु मौक़ो मिलियो 2002। सही उन्हनि महिमाननि जे मार्फत काफ़ी दोस्त हुया। साईं गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहिब बि हुयो, मंसूर गुल जखरो साहिब बि हुयो। पोइ उते तक़रीबन ब्रिटिश पीरियड या उन खां अॻु जूं जेके बि तारीख़ूं आहिनि उहे उते रखियल आहिनि, मौजूदु आहिनि, तक़रीबन फस्ट एडिशन। बाद में असांजो दोस्त आहे नज़ीर शाकिर प्रोही, उन परमिशन सां जेके हुन जा ओनर आहिनि हिकिड़ो कमु शुरू कयो दुरानी फैमिलीअ ते। सही रिसर्च जो उन वरी मूंखे बि साण रखियो। जिते जिते दुरानी फैमिली जो ज़िक्र अचे पियो ब्रिटिश पीरियड में, उते तराई जे कमारियनि अबड़नि जो बि ज़िक्र अचे पियो, अवल उन्हनि जो बाद में ॿियनि जो। सही टॉप ऑफ द लिस्ट तक़रीबन। हाणे जीअं शुरूअ में असांखे किताबु हिकिड़ो मिलियो शेर अली सादिक अली अंसारीअ जो, मुसलमान रेसिस फाउंड इन सिंध बलोचिस्तान एंड अफ़गानिस्तान। हाणे 1901 जो इहो प्रिंट थियल हो। डिप्टी कलेक्टर हुयो शेर अली सादिक अली अंसारी। हाणे उन में समाट कबीले जूं सरदारियूं लिखलाऊं, समाट कबीले जो सॼो नसली जिनालाजी कल ट्रीज़ बि हुयूं, नसबनामा हुया ऐं उन जा पाड़ा नुखूं
ये सभु हुयूं पर उन्हनि जो लिखियलु हुयूं समा ट्राइब जूं 4 वॾियूं सिंध में सरदारियूं, जंहिंमें उन्हनि टॉप ऑफ द लिस्ट लिखियो अबड़ो ट्राइब जो चीफ सही सिंध में उन्हनि लिखियो हिम्मत अली खान वलद अली हसन खान अबड़ो कमारियो, नथा लिखनि अबड़ो त ही कमारियो तौर हाणे मशहूरु थिया आहिनि, तारीफ़ुनि में कमारियो इन्हनि खे न लिखियो वियो आहे, सही अबड़ो लिखियो वियो आहे। सही ऐं उहो तराईअ में रहे थो सखर तालको नौशहरो अबड़ो तालको ऐं डिस्ट्रिक्ट उन सखर थी चुको 1901 में। सही इहा शइ मुंहिंजे साम्हूं आई त मुंहिंजे लाइ उन वक़्तु जेको मूं ॿुधो हुयो जंहिं कबीले जे लाइ सही त उनजो उबतड़ो सही आम मशहूरु हुयो त मुगराणी जेके आहिनि से अबर जा चीफ सरदार आहिनि, पर उते मुगराणी जो ज़िक्र हुयो पहाड़नि में, पर चीफ ऑफ अबराज में हुनजो ज़िक्र न हो। सही पोइ मूंखे इहो तजसुस थियो त मां हीअ कीअं ॻाल्हि आहे, जो 1901 जो किताबु आहे। इहे हुन खां अॻु जो 1888 जो सिंध जी जागीरनि जी तारीख़ बवालिम हिस्ट्री ऑफ एलियन नेशंस हिस्ट्री ऑफ जागीर्स तौर उहा तर्जुमो थी आहे सिंध जो, उन में बि हिननि तराईअ जे ख़ानदान जो 8 पीढ़ियुनि जो उन में ॾिनल हो तव्हांजो नसबनामो, जेको मीर मोहम्मद खान अबड़े खां मीर मोहम्मद खान अबड़ो हुयो शाहजहान जे दौर में मुग़ल पीरियड में, उन खां वेंदे अली मर्ज़ा अबड़े ते जेको सर चार्ल्स नेपियर जे दौर में 1843 में अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़ो कयो, उन ते 8 जनरेशन्स जो ज़िक्र हुयो त फलाणो माण्हू हुयो फलाणे दौर में हुनजो सक्सेसर फलाणो थियो, ईअं 8 ई पीढ़ियूं हुन जूं उन में लिखियलु। ऐं हिकिड़े पेज ते अली मर्ज़ा खान अबड़ो जो अलॻि ज़िक्र हो उनजे डेथ ते। अञा वधीक मुंहिंजे हिन में जो सा मिलंदा आहे त हीअ 1988 सही वरी हुनखे हिकिड़ो किताबु न कढियो जंहिंमें दुरानी साहिबनि जो ज़िक्र हो, मेमायर सान सिंध 1855 जो छपियल, उन में बि हिननि जो ज़िक्र हुयो, अली मर्ज़ा खान जो ज़िक्र बि हुयो। ऐं ॿियो हिकिड़ो अलॻि हिकिड़ी रिपोर्ट हुई 1844 जी, उन में उहा हुई तव्हांजो चीफ ऑफ सिंध एंड मैन ऑफ इम्पोर्टेंस। सही उन में मुख़्तलिफ़ कलेक्टोरेट जे मुख्य बासर माण्हुनि ऐं सरदारनि जो ज़िक्र हो। शिकारपुर कलेक्टोरेट में बि हिननि जो अबड़ा जेके आहिनि तराई वारा उन्हनि जो ज़िक्र हो। 1844 जी रिपोर्ट आहे, मां उहा 1888 खां अञा अॻु जी थी। इहे हिननि शयुनि खे मां कलेक्ट कयो वरी सिंध जी तारीख़ खे ॾिठो त हुन में बि तक़रीबन सिंध जी जेका बि तारीख़ सवाइ चचना में ऐं तारीख़ मौसूमीअ जे बाक़ी जेके बि तारीख़ूं आहिनि तफ़तुल कलाम आहे या ॿियूं जेके बि तारीख़ूं बाद में लिखी वियूं आहिनि, तफ़तुल कलाम बि लिखियलु आहे तव्हांजो कलोड़नि जे दौर जी कलोड़नि जी तारीख़ आहे। उन्हनि में बि हिननि जो ज़िक्र जे पास हो, जलाल खान जो तराईअ जो ज़िक्र हो, या ख़ुदि जेके नवाब आहिनि बहावलपुर वारा ऐं तमामु वॾी फैमिली आहे हिन वक़्तु पाकिस्तान जी, उन्हनि जे लाइ बि लिखियलु हो त इहे तराईअ में महिमान थी रहिया जलाल खान जा, ऐं उतां पोइ हू वटि विया। हाणे इहे वॾियूं ॻाल्हियूं सही से बाद में हिन खां अञा बि अॻु जो 1044 हिजरी जेको अञा बीहे थो 1633 ईस्वी, उन में लिखियलु हो त मीर अबड़ो जंहिं दरिया मां वाह खुटाए चांडका परगिड़ी में आंदो। हाणे उहो साॻियो ई मीर अबड़ो जंहिंजो ज़िक्र 1888 वारे किताब में थियलु हो, उहो मीर अबड़ो। इहे शयूं इलाही शयूं जेके कलेक्ट थी वियूं मूं वटि क्यों। पोइ बाद में इहा ॻाल्हि पहुती हिम्मत अली खान चई मरहूम चई उन साईं घणी बख़्श द्रोही जे मार्फत उन सां मुलाक़ात थी मदेजीअ में, ऐं उन मूंखे चए त असांजी तारीख़ जेका उहा हथ सां उनखे किथे नज़रअंदाज कयो वियो आहे। ऐं ॿियो इहो थियो आहे त असां वटि जेकी शयूं हुयूं उहे असां वटि ॼाणी वाणी गुम कयूं वियूं आहिनि। सही त वॾो हिम्मत अली खान जेका उहो 1930-31 में फौत थियो, उन खां को वारिस न रहियो। सही जंहिंजे करे हुनजो हिकिड़ो पुटु हुयो मज़ूर हो अली अदर ख़ान,
असां वटि उहे शयूं हली वियूं उन्हनि जा के डॉक्यूमेंट्स हुया उहे हुया उन्हनि में रहनि था अलॻि घरनि खां इन्हनि जी हिकिड़ी फैमिली कमारियो फैमिली उन्हनि वटि हुया पोइ उहे हिम्मत अली ख़ान जे उन सां साॻी फैमिली हुई उहे मिली विया उहे मिलिया त उहो तमामु वॾो खज़ानो उन में मुग़ल पीरियड खां वठी हिननि जी जेका करस्पॉन्डेंस ख़त सनदूं वग़ैरह हुयूं शामिल हुयूं सही पर फ़र्क़ु सीरे दौर जूं 1100 ऐं तव्हांजो 55 हिजरी 1155 माना वञी ॿिए थिए तव्हांजो 1700 ऐं 11-12 या इहो इन जे लॻभॻि अञा बि अॻु में सही त इहे हिकिड़ा अथेंटिक तारीख़ी सबूत हुया उन खां पोइ नूर मोहम्मद कलोरे जे मोहरनि सां ठहियूं हुयूं मीर साहिब जेके आहिनि मीर फ़तेह अली ख़ान जंहिंखे फ़ातिह सिंध छॾींदा आहिनि जंहिं कलोरनि खां टेक ओवर कयो उन जूं शहज़ाद ख़ान जूं वैदे तव्हांजो चार्ल्स नेपियर खां वठी हिकिड़ो वॾो तइदाद जेको आहे मुख़्तलिफ़ दौरनि जो मुग़ल पीरियड खां वठी अची वियो असांजे ब्रिटिश पीरियड ताईं इहे शयूं हुयूं पोइ कुझु दोस्तनि जे सलाह सां ख़ासि करे असांजो साईं मक़सूद अहमद मंगरियो ऐं आगा आतिफ़ उन्हनि जो तोड़े जो उन्हनि सां सियासी इख़्तिलाफ़ हुयो उन वक़्तु पर साईं मक़सूद अहमद मूंखे इहो चयो त हीउ हिननि जो हक़ु आहे सही तारीख़ी सचायूं आहिनि भले उन्हनि सां सियासी इख़्तिलाफ़ हुजे पर तारीख़ी हक़ाइक़ खे ज़ाहिर करणो मुहक़िक़ जो लेखक जो फ़र्ज़ु आहे सो तव्हां ते कमु कयो उहो कमु कयोसीं बाक़ी जेके उन खां पोइ थिया तव्हांजो कंट्रावर्सी थी उन में को बि दम कोन हो अच्छा उहे क्रिटिक्सिज़म जा हिकिड़ा उसूल थींदा आहिनि त उन मुताबिक़ तनक़ीद माण्हू करे उहे ई हुयूं अच्छा उहे अजाई हुयूं सियासी इख़्तिलाफ़नि खे बुनियादु बणाए ज़ाती इख़्तिलाफ़नि खे बुनियादु बणाए ॿियो हुनजो ख़ासि सबबु इहो त उन में कलोड़ा जेके असांजा रहिया आहिनि हिते उन्हनि खे हाकिम मञूं थो अॼु त हाणे हिकिड़ी राइट थी वई आहे उहे हाकिम न हुया सिंध जा उहे मुग़लनि जे तरफ़ां एडमिनिस्ट्रेटर हुया हिते सही निज़ाम हलाईंदा हाकिम 1749 ताईं मुग़ल हुया दिल्लीअ जे अंदर में हुया ही दिल्लीअ जे हुकुमराननि जे तरफ़ां हितां जा इलाइक़ा संभालींदा 1749 खां पोइ नादर शाह अफ़शार आयो दारुल सल्तनत इस्फ़ान थी वई हीअ सिंध इस्फ़ान जो हिसो थी वई वरी ही उन्हनि जे अंदर में हिननि कमु कयो रही हाकिम जेको हूंदा हुन जूं ख़ासि करे 3 शयूं उहे निशानी हूंदियूं आहिनि त हिकु त हुनजो ख़ुतबो हुजे हाणे असां वटि क़ौमी तरानो आहे माना इहो ख़ुतबो आहे मुल्क जो सही जमहूरी निज़ाम आहे उन वक़्तु जेको हाकिम शहनशाह हूंदो हुनजो ख़ुतबो पढ़ियो वेंदो सही ख़ासि करे इस्लामी जेके मुल्क आहिनि उन में जुमे जे निमाज़ में त शहनशाह नाले जो ख़ुतबो पढ़णु उहो लाज़मी हूंदो हिकु ख़ुतबो हुजे ॿियो हुनजो अलॻि झंडो हुजे रियासत जो हुनजो बाक़ाइदे मुक़ररु थियलु टियों हुनजो सिको हुजे हुनजो सिको ज़र्ब थींदो हुजे हाणे इहे 3 ई शयूं कलोड़नि जूं कोन्हनि सही न हुननि जो ख़ुतबो हुयो ख़ुतबो बि पहिरियों जेसिताईं दिल्लीअ सां हुया त दिल्लीअ जे मुग़लनि जो ख़ुतबो पढ़ंदा सही ऐं सिको बि उन्हनि जो हलंदो झंडो बि उन्हनि जे हेठि कमु कंदा इहे शयूं असां आंदियूंसीं रिसर्च में जेके मुंहिंजे साम्हूं आयूं उहे मां इन किताब में लिखियूं छो त कलोड़नि जो ऐं तराई जे कमारियनि अबड़नि जो तारीख़ में तमामु गहरो हिकिड़ो तालुक़ु मिले थो आदम शाह कलोड़ो हू आयो ई ख़बर अबड़े वटि जंहिं हुनजो गुज़रे मुआश जे लाइ कुझु ज़मीनूं ॾिनियूं ऐं उतां पोइ ताक़त वठी ताक़तवर बणिजी वियो ऐं मथे हिननि खे अहमियत मिलणु शुरू थी उहो बि मासरुल उमरा तारीख़ आहे लिखियलु शमसामुल दूला जी उन में तज़कुरो आहे हाणे उन में बि ही कलोड़ा जेके आहिनि उहे यार मोहम्मद कलोड़ो उमरा अमीर तौरु उनजो तज़कुरो आहे हुकुमरान जेके हुया उन्हनि में हिकिड़ा त पाछा हुया तव्हांजो हुकुमरान तबिको ॿियो गुज़रा जो तबिको ऐं टियों हुयो उमरा जो तबिको जंहिंखे असां अॼुकल्ह ब्यूरोक्रेट चऊं था त अॻे हलंदी हुकूमतूं जेके उहे
ताक़त ते ऐं तलवार जे ज़ोर ते। त उन में ख़ासि करे जंहिंजे हथ में लश्कर हूंदा 2000 उन 2000 ई छॾींदा 5000 5000 ई 10000 ई 20000 ई सो हिननि जो 10000 ई दर्जो हुयो। मैं हिते साम्हूं यार मोहम्मद जो ज़िक्र आहे पोइ उहा शइ मां जॾहिं हिन में आंदी किताब में हिकिड़ो वॾो में त उन ते हिकिड़ो वॾो तूफ़ान खड़ो थियो कंहिंखे चइजे त मांधाण मची वियो। हिकिड़नि माण्हुनि करोड़नि ते PhDs कयूं उन्हनि खे हीरो करे पेश कयूं सही असल में उहे हीरोज़ न उहे हितां जे मथां ना त सभिनी जी महिनत लोड़नि था। उनजो नतीजो इहो थियो त उन्हनि प्रोपेगंडा हिकिड़ी शुरू कई। सही सही उहो प्रोपेगंडा शुरू थी त हुननि जी मुनज़म प्रोपेगंडा आई हू घणा माण्हू आहे हा इन्हनि हर तक़रीबन रसाले ताईं यूनिवर्सिटियुनि ते वेठल आहे यही आहे हाणे उहो मरहूम थी विया हाणे मोए खां पोइ ॻाल्हि करणु या नालो खणणु उहो मुनासिबु कोन्हे सही जेसिताईं जीअरो हो त मां हुन सां फेस कयो बाक़ाइदे अच्छा मां बि अकेले सिरे लिखियो ऐं छपियो मैदान में जेकॾहिं फिमाई में हुननि जा 5 पेज छपिया त मुंहिंजा 25 पेज छपिया मुदल तरीक़े सां सही पोइ जेके तहक़ीक़ उसूलनि खां वाक़ुफ़ु आहे उन्हनि त मूंखे ॾाढो साराहियो। सही डॉक्टर मुबारक अली खे इंटरनेशनल लेवल ते मुहक़िक़ मञियो थो वञे। हाँ बिल्कुलु उन माण्हूअ मूंखे ख़त बि लिखियो ऐं शाबाश बि ॾिनी त तव्हां ही तमामु वॾो कमु कयो आहे ऐं इहो कमु मूं सिंध यूनिवर्सिटीअ में कयो जंहिंजे नतीजे में मूंखे सिंध यूनिवर्सिटी मां नेकाली ॾिनी वई ऐं लाहौर उछलियो वियो ऐं अॼु ॾींहं ताईं मूंखे गारियूं ॾिनी वेंदियूं आहिनि सिंध जे इहे जेके मुहक़िक़ आहिनि उहे ॾींदा आहिनि ऐं तव्हां इहो वॾो दुश्मनी वारो कमु कयो आहे। मूंसां हुन अधु कलाकु फ़ोन ते ॻाल्हायो डॉक्टर मुबारक त इहो मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ु हो। सही डॉक्टर नबी बख्श बलोच मूंखे ख़त लिखियो चई त हीउ तव्हां तमामु वॾो कमु कयो आहे ऐं इहो कमु मां करणु पिए घुरियो सही ऐं हुन मूंखे स्पेशली इनवाइट कयो हुते हैदराबाद मां हुते वियुमि हुन एप्रिशिएट कयो हुन खां पोइ जेके मां महिराण में हुननि खे जवाब ॾिना उन्हनि ते हुन महिराण जे एडिटर खे ख़त लिखिया त हीउ वॾे अरसे खां पोइ जेको फलाणे माण्हूअ जो मुंहिंजे लाइ हुन लिखियो हुन जेको जवाबु ॾिनो आहे तहक़ीक़ी उहो महिराण में इन मयार जो मां मकारो वॾे अरसे खां पोइ पढ़ियो आहे। वाह इहे सोजरो वारे ताज बड़ोज साहिब जे रसाले में मुंहिंजी तक़रीबन 22 महीना हिकिड़ो सिलसिलो हलियो माना उहो मां कयो पंहिंजो पर इहा शइ थी हिते लोकली बि त बाबा हिन पैसा वठी लिखियो आहे बाबा हाणे पैसा जेके मां वरिता आहिनि उहे मालिकनि खे बि ख़बर आहे त मूंखे केतिरा पैसा ॾिना मां केतिरा पैसा वरिता सही ऐं उनजे नतीजे में मूंखे मुखालिफ़ जेके हिननि जा हुया उन्हनि नुक़सानु वधीक पहुचायो इन हद जो मुंहिंजो फैमिली खे हरासां कयो हुयो हथियारबंद मुंहिंजे दरवाज़े ते आया मूंखां जो पासो अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जूं ज़हनी तकलीफ़ूं उन्हनि ॾिनियूं बर्दाश्त कयूं सही उन्हनि जे अॻियां झुकियासीं बि कोन बहरहाल इन में काई हक़ीक़त कोन्हे सही त को ही फेक ॻाल्हियूं आहिनि जेके हक़ीक़त नथियूं रखनि हिकु हिकु सिट हिकु हिकु शइ इहे प्रूफ रीडिंग जी ग़लतियूं आहिनि सही उहे उन्हनि न कढियूं आहिनि न सम्झी सघियुसि बाक़ी हक़ीक़तूं आहिनि ऐं इहो हुनजो राइट हो जेको असां कयो आहे। ज़बरदस्त अच्छा सर शिकारपुर खे माज़ीअ जो पेरिस सॾियो वेंदो आहे ऐं हुनजे उरूज जे ज़वाल खे मुंहिंजे ख़्याल में त तव्हां हुनजा आई विटनेस आहे त हिनखे कीअं था ॾिसो माज़ीअ जो पेरिस ऐं अॼु जो नालो खणूं था त माण्हू हिनखे हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो था तसवुरु कनि त वञण बि हिते माना ख़ौफ़ जी अलामत न आहे। असल में शिकारपुर जी तारीख़ जे हवाले सां बि मां सिधो चवंदो आहियां आरिफ फ़ोन ते ऐं उहो दलील सां त घणा कूड़ लिखियल आहे अच्छा हूअं लफ़्ज़ चवंदा त सिधो सां कूड़ न चओ छो त कूड़ त असांजो लफ़्ज़ आहे हुनखे चओ त बेबुनियाद सही सही इहो कुझु हल्को आहे सही मां सिधो सां चवंदा त कूड़ आहे। अच्छा 1617 में शिकारपुर जो वजूद हुन ते गंढ ॾेई बीठा आहिनि 1617 में दाऊद पोटन इन शहर जो बुनियादु रखियो हालांकि इहो निसोड़ो कूड़ आहे 1639 तो ई त इहे दाऊद पोटा इन्हनि जो जेको वॾो हुयो अमीर बहादुर सानी उहो तराईअ में हुयो
तराई में जलाल खान वटि छो त उन में जेके 5 तारीख़ूं लिखियल आहिनि दाऊदपुरनि जूं उन पासनि जूं जेके बहावलपुर वारा आहिनि नवाब इहे साॻा ई आहिनि उन्हनि जे कंहिं बि किताब में इहो लिखियलु कोन्हे त 1617 में असां शिकारपुर जे शहर जो बुनियादु विधो। सही उहो मालिक इहा दावा ई नथा कनि। एलेक्जेंडर बर्न्स आयो 1835-36 खां पोइ तक़रीबन या 30 खां पोइ सही मूंखे सन न आहे यादि। उन अची हिकिड़ी मस्जिद में ॾिठो महिराब जे मथां हिकिड़ो लफ़्ज़ लिखियो पिया हो वैन वाह काफ अरबियन उनजो उन अबजद कढियो 1026 बीठो उनखे उन कयो तव्हांजो कन्वर्ट ईसवीअ में त 1617 बीठो उन हिकिड़ो गुमान ॾेखारियो सही त हीउ जेको आहे सो शिकारपुर जे शहर जो सन थी सघे थो फाउंडेशन स्टोन पर हीअ हुयो कोन 1617 या 1026 खां अॻु जो बाक़ाइदे हिकिड़ो किताए तारीख़ चइबो आहे जंहिं ते शहर हुजे 4 सुठूं हुजनि हुन में हिकिड़ी कंहिं इमारत जी या कंहिं जॻह जी तामीर जो सन हुजे हाणे उहो लॻो पिया मीर मासूम जे दौर जो उते ई शिकारपुर में सही उते उन मंज़िलगाह ठाराई आहे तव्हांजो माण्हुनि जे आराम जे लाइ हिकिड़ी जॻह ठाराई अथईं उन ते तव्हांजो उहा बि लिखियलु आहे अंगनि में बि सन ऐं अखरनि में बि त उनजो अबजद कढो थो निकिरे थो। हाणे जहिड़ी हिकिड़ी शइ लिखी पई आहे 1009 में उनजो उते बुनियादु रखियलु आहे 1026 खां त अॻु जो आहे न त 1026 में अञा तव्हां पोइ ते उनखे छो था आणियो 1009 में उते आहे उहो छावनी मुग़लनि जी सही हिन वक़्त बि रेवेन्यू रिकॉर्ड में देह छावनी आहे सही मौजूदु आहे शिकारपुर मशहूरु थी त हुन खां पोइ शिकारपुर थी छावनी रही आहे हिते छावनीअ में जेके बि शयूं हूंदियूं आहिनि तव्हांजो आर्मीअ जे ट्रेनिंग जूं फ़ौज जे तरबियत जूं उहे सभु हुन में तीर अंदाज़ी वारो हाणे होक बि जेको आहे उन ते हिकिड़ो दफ़ो जो हुन लिखियो एलेक्जेंडर बर्न्स त ॿीहर कंहिं इहा तकलीफ़ न कई त हिन लफ़्ज़ ते रिसर्च कजे त वरी माना छा आहे न उहो अची बि चुको 1675 में डिक्शनरी आहे अरेबिक इंग्लिश कॉम्प्रिहेंसिव उन में इहो होक लफ़्ज़ जी माना लिखी पई आहे ए बर्ड फॉर आर्चर्स उन उहा बि असांजी अप्रोच न रही आहे उन खां पोइ स्टीनगास जी पर्शियन ऐं इंग्लिश कॉम्प्रिहेंसिव डिक्शनरी ते मौजूदु आहिनि ॿई उन में बि हिन लफ़्ज़ जी इहा माना लिखी पई आहे ए बर्ड फॉर आर्चर्स उन ते बि कंहिंजी नज़र न पई रुॻो हिकिड़ी ॾेॾर माना उहो ॾेॾर माना ते असां गॾु ॿधी बीह रहियासीं सही ॾेॾर खां अॻिते न निकिरी सघियासीं सही तंहिंखां सवाइ तव्हांजो इन जो मुग़ल दौर खां बाद में जेको कुझु थियो उहो तरक़ी जेका शिकारपुर जी थी उहा थी अचे अंग्रेज़नि जे दौर में सही उन ते अफ़गानी बि रहिया अफ़गानी आया त अफ़गानी माण्हू त इन क़िस्मत इलाइक़नि जा क़ौमूं जेके आहिनि सो हिते आबाद थी जंहिंमें पठान आहिनि पठाननि जा मुख़्तलिफ़ क़बीला आहिनि उहे आया अलवी आया या असांजा हिन बदवी आहिनि इहे माना मल्टी नेशन्स मुख़्तलिफ़ इलाइक़नि जूं आहियूं त उन्हनि जो कल्चर हिते हिकिड़ो गंढिजी वियो सही इन जे करे मुख़्तलिफ़ मज़हबनि जा माण्हू हिते रहिया पारसी रहिया हिंदू रहिया जीन मत वारा रहिया मुस्लमान रहिया उन्हनि पंहिंजा हिते मर्कज़ क़ाइमु कया शिकारपुर में ऐं शिकारपुर हिकिड़ो कारोबार जो मर्कज़ रहियो हीअं सबरकंद काबुल कंधार खां हिन इलाइक़नि ते पर वरी तरक़ी जेका थी जंहिंखे असां सिंध पेरिस ख़ासि करे तव्हांजो सुवालु हुयो उहा ब्रिटिश पीरियड में थी अंग्रेज़ जासूसनि जो रिपोर्टूं आहिनि शुरूआती त हिते गंदगी जा ढेर आहिनि का सफ़ाई न आहे शिकारपुर में ऐं हिकिड़े दड़े ते माउंट ते ठहियलु शहरु आहे ऐं उहो मूं हुन दड़े जे एज जो आहे उहो बि हाणे जेका रिसर्च थी आहे उहा हाणे बि न थी आहे 2002 में किताब छपिजी आयो आहे एक्सपोर्ट छपियो आहे इंडस रिवर हुन में मैप ॾिनो अथऊं त हितां 3 खां 4000 BC सिंधू दरिया जो वहुकिरो
जंहिंमें मोहन जो दड़ो ॿुधाए डुकर जो दड़ो अञा ताईं रहे केतिरा दड़ा असां वटि आहिनि चइनि जिन जी एक्सकेवेशन न थी आहे थड़ीअ जो दड़ो हिते असां वटि आहे मुरियल शाह जो दड़ो आहे त हिकिड़ो ॿियो दड़ो आहे मरखियाणनि जो तव्हां ॾिसंदो त हिकदमि पइजी वेंदो सही या हीअ असांजो भांडे कुबे वारो जेको इहो बि दड़ो आहे आर्कियोलॉजिकल साइट आहे पोइ इहे ही शिकारपुर बि ईअं ई हिकिड़ी आर्कियोलॉजिकल साइट आहे वॾी वेकरी जंहिंजे मथां इहो शहर ठही वियो आहे सही त म्यूनसिपालिटी जे हुते आई वजूद में तक़रीबन 1950 खां 1850 खां पोइ म्यूनसिपल एक्ट थियो लागू त म्यूनसिपालिटीअ सभु कम कया शिकारपुर में उन्हनि जो रस्ता उन्हनि जूं बाज़ारूं उनजो इदारा सभु जेके आहिनि से म्यूनसिपालिटीअ ठाहिया म्यूनसिपालिटीअ जे इन सॼी तरक़ी वठाइण खां पोइ इहो शहर मशहूरु थियो ऐं हिंदू वापारी जेके आहे उहे हिंदू वापारनि जे करे मुस्लमाननि जो हुन में तमामु घटि हथु रहियो पोइ मल्टी कल्चरल हिकिड़ो थी वियो शहर ऐं वॾो शहर हो कराचीअ खां वॾो शहर हो पॉपुलेशन में कराची त पोइ बाद में अंग्रेज़ आया त होरिया होरिया उहा डेवलप थी न त हुनजी आबादी तव्हां पुराणनि नखरनि में ॾिसंदव न हैदराबाद कलोड़न आबाद अॻु में ई कयो हो उन में ऐं शिकारपुर में कुझु हज़ारनि जी पॉपुलेशन जो फ़र्क़ु आहे सही न त शिकारपुर एॾो वॾो शहर हुयो ऐं उहा तरक़ी जेका शिकारपुर खे पोइ अंग्रेज़ दौर में हिननि वठाई हिंदुनि वठाई पारसनि वठाई हाणे बि तव्हां जेके प्रोटेक्टेड हेरिटेज डिक्लेयर थियल इन जॻहूं 1203 उहे मार्च 2012 में थियूं 1203 सही उहे कुल हिंदुनि जूं आहिनि ऐं ॿियनि उन्हनि जूं आहिनि मुस्लमाननि जूं तमामु घटि आहिनि पोइ हुननि में हिकिड़ी रीस हुई ॿाहिरि वेंदा वापार लाइ उते ॾिठूं का सुठी जॻह पूरीअ ते जॻह हिते ठाराईंदा या हुनजी पोइ इहे तव्हांखे आर्किटेक्ट इंजीनियरिंग जा बि मुख़्तलिफ़ कंट्रीज़ जा मुल्कनि जा तव्हांखे हिते नमूना मिलंदा सही शिकारपुर में सही हुनजी बि रीस हूंदी इन कम में उहो रीस कंदा हाणे रीस करण सां इहो हुयो त शिकारपुर जो शहर ख़ूबसूरत थियो ख़ूबसूरतीअ ते माण्हू जेको आहे सो सही ईंदो आहे अमन बि हुयो अंग्रेज़नि जो बाक़ाइदे कंट्रोल हो ग्रिप हुई उहे क्राइम ते कंट्रोल कंदा ऐं हिकिड़ा ट्राइब्स जंहिंमें क्राइम रेट वधीक थो रहे त उन्हनि खे क्रिमिनल ट्राइब डिक्लेयर करे उन्हनि जी मूवमेंट ते पाबंदी लॻाईंदा त उहे बेहंत नज़र न अचनि शहर में त मूं दाख़िल न थियनि पोइ इन करे जो कंट्रोल हुयो जंहिंजे करे शिकारपुर हिकु त अमन जो गहवारो बि हुई वापार जे लिहाज़ सां बि मुल्का मुल्क मशहूरु हुई सफ़ाई सुथराईअ जे हिसाब सां बि तव्हां म्यूनसिपालिटीअ जी तारीख़ अंग्रेज़नि जे दौर जी पढ़ंदव त डांकी कार्ड्स ऐं पखाली उहे भर्ती थियल हूंदा हुआ जेके शिनकार बि कंदा अथनि सफ़ाई बि कनि ऐं शहर खे जेको आहे सो साफ़ सुथरो रखनि उन खां पोइ असांजो जेको हाणे वारी शिकारपुर जी सूरत हाल थी आहे ॿियो 100 साल जो इहो ई त अॻु में हीअं हुई हाणे छो थी आहे हाणे इहो असां वटि थियो ख़ासि करे पाकिस्तान में जेको बालिग रायदही 1954 में थी अॻु इन खां अॻु में वोट ईअं न हुयो हर बालिग माण्हू वोट न ॾींदो टैक्स पेयर ॾींदा वोट पोइ 2000 जेको टैक्स ॾींदो रेवेन्यू में या हुआ वापार में घटि हिकिड़ो रखियलु हूंदो उहो वोटर लिस्ट में शामिलु थींदो उहे थोरा माण्हू हूंदा पोइ थोरा माण्हू ऐं तव्हांजो उन्हनि ताईं पहुची ऐं उन्हनि खां वोट वठणु उहो कुझु ॾुखियो बि हूंदो ऐं साफ़ सुथरो माण्हू चूंडिजी वेंदो हुन में सही ऐं जॾहिं बालिग रायदही क़ाइमु थी त पोइ वरी राजूनी निज़ाम क़ाइमु थी वियो पोइ उहे माण्हू जेके लैंडलॉर्ड हुया या राज भाग रखंदड़ हुया राजनि जा सरदार हुया उन्हनि जो वारो अची वियो सही उन्हनि जो वारो अची वियो त पोइ माण्हुनि पंहिंजे राज जे सरदार खे वोट ॾियणु शुरू कयो माण्हू पंहिंजे ज़मींदार खे वोट ॾियणु शुरू कयो जेकॾहिं न पियो ॾिए त सही उहो हारपो हुनजो खसिजी पियो पोइ इहे ग़लति माण्हू हिकु त चूंडिजी असांजे इक़्तिदार में आया ॿियो हिकिड़ी मजबूरी थी वई वोट बाबा जेकॾहिं हीअं न कंदी त वोट न ॾींदोसांइ सही सही
इन जे करे उहा ग्रिप बि जेका हिट जेका हुकूमत जी आहे उहा ख़तमु थी वई आहे। सही पोइ उन में क्रिमिनल माण्हू किडनैपर बि असांजो वोटर आहे, सही उन में बताखोरी कंदड़ बि असांजो वोटर आहे। सही पोइ इन जे करे इहे शयूं जेके आहिनि से असांजे कंट्रोल मां हली वियूं आहिनि। शिकारपुर वापारी लिहाज़ सां बि तबाह थी चुको आहे। शिकारपुर अमन अमान जे हवाले सां त तव्हां ॾिसो था मासूम ॿार घरनि जे अॻियां अॻुवा था थियनि। इहे ई आहे। उन सबबु इहो ई आहे त असां वटि उहो निज़ाम न रहियो आहे। रियासत जो जेको असली किरदारु आहे उहो ख़तमु थी चुको आहे। सही सर तव्हां ताज़ो ई शिकारपुर गज़ेट ते कमु कयो आहे, जॾहिं त अॻ में ई उहे अघ अखर मौजूदु आहिनि, पोइ छा हिनखे ॿीहर वरी वरी छपिराइणु वक़्तु ऐं सरकारी ख़र्चे जो जान आहे? तव्हां सुठी ॻाल्हि पुछी आहे, तमामु सुठी ॻाल्हि। पर मां तव्हांखे इहो ॿुधाइण थो घुरां त शिकारपुर या सिंध जी तारीख़ ते 1% बि कमु न थियो आहे। जेको बि थियो आहे सिंध जी तारीख़ ते बि, सिंध जी तारीख़ ते, अच्छा सिंध जी तारीख़ ते बि 1% जंहिंखे चइजे उहो कमु न थियो आहे। ऐं जेको थियो आहे उहो वरी बि मां चवां थो त उन जो बेबुनियाद ज़राए आहिनि, उन जा माख़ज़ जेके आहिनि सोर्सिस उहे बेबुनियाद आहिनि। असली हक़ाइक़ जेके आहिनि, असुल जेके सोर्सिस आहिनि उहे पधिरा ई न थिया आहिनि। हाणे असांजे सिंध में सिंध आर्काइव्स कॉम्प्लेक्स ठहियो क्लिफ्टन कराची, ऐं सॼे सिंध में घटि डिविज़नल हेडक्वार्टर्स ते हुजण त डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स ते इदारा इन्हनि जूं ब्रांचिस खपनि सिंध आर्काइव्स जूं, पर डिविज़नल हेडक्वार्टर ते इहो उन्हनि जो फ़ैसिलो थियलु त असां डिविज़नल हेडक्वार्टर ते इहे ठाहींदासीं रिकॉर्ड रूम्स। हाणे आर्काइव्स में छा थींदो आहे, पने ते असांजी जेका बि करस्पॉन्डेंस हुकूमती या ॿियूं मुख़्तलिफ़ दौरनि में रहियूं आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ कजे, सही डिजिटाइज़ बि कजे, उन्हनि जी कंज़र्वेशन बि कजे, प्रिज़र्व खे कजे। उन जो मर्कज़ हेड ऑफिस ठही असांजी कराचीअ में सिंध आर्काइव्स में। हाणे सिंध आर्काइव्स में हिन वक़्तु जेको रिकॉर्ड मौजूदु आहे उहे 50,000 ब्रिटिश पीरियड जा असांजा उहे फाइल आहिनि जेके मैन्युअल सूरत में आहिनि। सही घटि में घटि 50,000 जेके उते आहिनि अञा वधीक जेके उन्हनि खे असां साफ़ करे उन्हनि खे सुहिणे नमूने सां न रखी सघिया आहियूं। हाणे उन्हनि फाइलनि में एतिरी तारीख़ आहे जो असां सम्झो त 99% उन्हनि फाइलनि में लिखियल तारीख़ जेका ओरिजिनल तारीख़ आहे उनखे माण्हुनि ते आणे ई न सघिया आहियूं। अच्छा बिल्कुलु। ऐं शिकारपुर जे हवाले सां बि शिकारपुर ते मुख़्तलिफ़ दौरनि जो मुख़्तलिफ़ रिपोर्ट्स आहिनि, पर शिकारपुर म्यूनसिपालिटीअ जा उते जेके मूं ॾिठा 1900 ताईं 1848 खां 1900 ताईं शिकारपुर कलेक्टोरेट हुई, जंहिंमें 16 तालुका पहिरियों हुया, वरी 14 तालुका थिया हेॾां उबावड़े खां मेरे ककड़ ताईं। ऐं हिन वक़्तु हुन शिकारपुर कलेक्टोरेट मां तक़रीबन 5-6 ज़िला जेके आहिनि से निकितल आहे। घोटकी ज़िलो, सखर ज़िलो, शिकारपुर, असांजो लाड़कानो ऐं तव्हांजो कंबर शहदाद कोट त कंबर त सॼो जेको आहे उहो शिकारपुर कलेक्टोरेट जो हिसो रहियो आहे। मेड़ ककड़ ताईं माना दादूअ जो हिसो बि तक़रीबन इहे 5 ज़िला हेॾो खैरपुर जो हिसो रिज़्यूम्ड डिस्ट्रिक्ट ऑफ मीर अली मुराद खान, इहो शिकारपुर कलेक्टोरेट जो हिसो रहियो आहे। ऐं शिकारपुर कलेक्टोरेट जी 1900 ताईं म्यूनसिपालिटीअ जी 88 फाइलनि मां जेका शिकारपुर म्यूनसिपालिटी जी हिस्ट्री आहे उहा बि इहो हिकिड़ो फाइल पब्लिश थियो आहे जेको हाणे एडमिनिस्ट्रेटिव रिपोर्ट ऑफ द शिकारपुर कलेक्टोरेट 1898 ऐं 99 जी रिपोर्ट जेका सिंध आर्काइव जी तरफ़ां हाणे असां उनखे एडिट करे ऐं पधिरो कयोसीं, इहा बि अनपब्लिश्ड हुई। उन में जेके अंक अखर आहिनि इहे अॻ में कॾहिं बि न आया आहिनि। सही त इहे अंग अखर इन क़िस्म जा शिकारपुर जा न छपिया आहिनि ऐं अञा ताईं न छपिया आहिनि। उहे 99% शिकारपुर शहर जी तारीख़ जेका रिकॉर्ड में आहे उहा न आई आहे।
ज़रूरत आहे त उहा छपी थी। हाणे 1856-57 जी शिकारपुर कलेक्टोरेट जी इंतिज़ामी रिपोर्ट उन ते असां कमु कयूं था। सही उहा बि हैंड रिटन आहे, अंग्रेज़नि जी कलेक्टर जी रिपोर्ट आहे, उहा पई आहे। शिकारपुर जी बाज़ार कॾहिं ठही आहे जेका काबा वारी ढक बाज़ार, सही इन जे लाइ तव्हांखे कुझु सॾु न ॿुधाए सघंदो, सही छो त हुनजी ख़बर ई न अथनि। पोइ दुकान साईं अफ़गान पीरियड में वरी अॼुकल्ह त AI ते सवलो थी पिया आहे, जेको हुनखे चओ त उहा ठाहे थी ॾे। सही पोइ हिकिड़ी पुराणी हिकिड़े ॾिंगी फिटी जेको आहे सो हुननि हिकिड़ी को फोटो हथु कयो आहे, उहो हणी चवंदा साईं अफ़गान पीरियड में इहा ई पर सोर्स चाहे कोन्हे। सभु अंग्रेज़नि कमु कयो, म्यूनसिपालिटी जे तरफ़ां कमु कयो। सही पोइ त शिकारपुर जी तारीख़ ते अञा बल्कि सिंध जी तारीख़ ते तमामु घणो कमु रहियल आहे जेको। अच्छा त मां हिकिड़ो नंढो सवाल कयां तव्हां खां, त तव्हां छा था सम्झो हे दौरु एॾो जदीद थी वियो आहे, माण्हू किताब खां पढ़नि, सभिनि शयुनि खां पढ़नि, इहो केरु पढ़ंदो ऐं हिननि जी माना ज़रूरत छो थी पई सघे हिननि शयुनि खे करण जी? हा, असां वटि इहो ई वॾो जेको आहे सो अलमियो आहे त असां माण्हुनि खे पढ़ण खां बि परे रखियो आहे। हा ॼाणी वाणी कीअं माण्हू पाण पढ़े न चाहे, माण्हुनि खे ॼाणी वाणी पढ़ण खां, तालीम खां, इल्म खां परे रखियो वियो आहे। तव्हां पंहिंजो दौरु ॾिसो, जंहिं दौर में तव्हां स्कूल में पढ़ियो ऐं जेको हाणे स्कूलनि में जेका तालीम आहे उन में तव्हांखे पंहिंजे दौर में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे? बिल्कुलु आहे। असां वारो दौरु अञा अॻु सही त हाणे बसि हिकिड़ो फॉर्मेलिटी अधूरी उहा पूरी करणी आहे ईअं ऐं तालीम शऊर माण्हुनि खे ॾियणो कोन्हे। इन जे करे माण्हू प्राइवेट स्कूल में वञे थो, प्राइवेट स्कूल में तरजीह सिंधी पंहिंजी ज़बान खां अंग्रेज़ीअ खे मिले थी ऐं हू बसि जेको आहे सो डिग्री वठी सर्टिफिकेट वठी मथे अचे थो। बाक़ी इन्हनि शयुनि जी ज़रूरत असांजा जेके दुनिया जा तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उन्हनि में आहे। हाणे साॻियो ई असांजे सिंध जे तारीख़ वारो रिकॉर्ड ब्रिटिश काउंसिल लाइब्रेरीअ में तव्हांखे पाउंड्स में मिलंदो, मुफ़्त में न मिलंदो। सही ऐं उहे वॾो हिकिड़ो कारोबार थो हले तव्हांजो इंडिया में कांग्रेस लाइब्रेरी जेका उते इहो साॻियो ई रिकॉर्ड असां वारो, छो त हिंदुस्तान हुयो त बॉम्बे में इन्हनि जी हेड ऑफिस हुई या कलकत्तो या ॿिए हंधि इहो रिकॉर्ड रहंदो, उहे उनखे कमाइनि था। आर्काइव मां आर्काइवल रिकॉर्ड मां सॼी दुनिया जा जेके सुधरियल मुल्क आहिनि उहे वॾो कमाइनि था, टूरिज़म मां कमाइनि था, कल्चर मां कमाइनि था ऐं माण्हुनि खे उन्हनि एंगेज रखियो आहे। हाणे असां वटि सिंध आर्काइव जी मां तव्हांखे जेका ॻाल्हि कई त उते 50-55 फाइल जेके हिननि रखिया आहिनि ठाहे, जंहिं जी लिस्टिंग कई अथऊं, उनखे संभालण लाइ घटि में घटि 1000 माण्हू जी ज़रूरत आहे। सही 1000 माण्हू जी ज़रूरत आहे ऐं जेका उते कंज़र्वेशन लैब आहे हिकिड़ी नंढड़ी, अहिड़ी जेको आहे सौणी वॾी कंज़र्वेशन लैब जी ज़रूरत आहे। हाणे तव्हां ॿुधायो त जेकॾहिं 1000 माण्हुनि जे जाइ ते कमु था कनि उते 100 माण्हू बि कोन, त उते नौकरियुनि जा बि जेके आहिनि से उहे ज़रिया पैदा थी सघनि था, बल्कि आहिनि, नथा ॾियनि, कमु नथो थिए। उन खां सवाइ सिंध में छा थियो हो, माज़ीअ जे हालतुनि मां मुस्तक़बिल ऐं हाल जा रस्ता ठहंदा आहिनि। हाणे असांजो माज़ी उहो हूंदा पिया, लिकल पिया, तबाह बि थी वियो ऐं हितां रिकॉर्ड काफ़ी गुम बि थी वियो। सही माना असां छा थियो जंहिंजे नतीजे में असां हाणे हिन नावितुनि में हलूं था उहा असांखे ख़बर ई न आहे। इन जे करे हाल ऐं मुस्तक़बिल जा रस्ता ठाहिण जे लाइ माज़ीअ जो आईनो ॾिसणु, माज़ीअ जी सूरत ॾिसणु तमामु ज़रूरी आहे। सिरे कमु थियणु खपे ऐं थिए थो, सॼी दुनिया में थिए। सही सर, असां तव्हां जंहिं सोसाइटी या इलाइक़े में रहूं था उते कहिड़ा अहिड़ा तारीख़ी माॻ आहिनि जेके हेरिटेज जो दर्जो नाहे मिलियल या आम माण्हूअ जे इल्म में ई न आहे? सर्वे थियल आहे। अच्छा 1991 में बि सर्वे थियल आहे। हिन खां इहे मगरांगी खां पोइ जी ॻाल्हि थो कयां। सही 1996 में बि सर्वे थियल आहे इलाइक़े सॼे सिंध जी। सही
आर्कियोलॉजिकल साइट्स जी उहा लिस्ट आहे डिस्ट्रिक्ट वाइज़ अञा आहे। सही इन खां अॻु में आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ वेस्टर्न इंडिया, सही इहा वरी 60 वारो 1960 खां वठी सर्वे रिपोर्ट्स मौजूदु आहिनि। उन में बि जेसि ताईं हू पहुची सघिया हुननि ज़िक्र कयो आहे। गोईकोबा थेम टॉम्स जे नाले सां या ॾखण जे नाले सां उहो उन्हनि रिपोर्टनि में मौजूदु आहिनि। ऐं भांडेकुबे जो ज़िक्र आहे, शिकारपुर जे कुझु उन्हनि जो ज़िक्र आहे जॻहियुनि जो साइट्स जो। ऐं उन खां बाद में जेके थी वञनि 93 ऐं 96 में उन में त तक़रीबन जेके बि हिते आहिनि थरड़ी आहे असांजी, उनजो ज़िक्र आहे। थरड़ी मुरियल छा हिकिड़ी अॻिते सालार जखरे खां पुठ में कीर्तनामा खां ऐं बेड़नि खां उनजो ज़िक्र आहे। गोईकुबा जो ज़िक्र आहे, भिटाई साहिब जो तकियो आहे तराईअ में, उनजो ज़िक्र आहे। क्याइजन में तकियो, उनजो ज़िक्र आहे। इहे तक़रीबन सॼी सिंध जे साइट्स जो ज़िक्र आहे। अञा अहिड़ियूं आहिनि जेके नज़र खां ओझल उहे बि आहिनि जेके न थियूं आहिनि, पर जेकी थियूं आहिनि उन्हनि खे संभालियो न वल त उन्हनि खे संभालिजे महफ़ूज़ कजे, उहो कमु बि न थी सघियो आहे। इन जे करे काफ़ी साइट्स आहिनि। अगरि हे जिन जो ज़िक्र तव्हां करे और इन्हनि जे कल्चर डिपार्टमेंट वारा जेको आहे हेरिटेज साइट जो दर्जो मिलियो आहे या उन्हनि जी प्रिजर्वेशन या उन्हनि जी संभाल थिए थी? हेरिटेज तव्हांजो जेके माउंट्स ऐं मॉन्यूमेंट्स आहिनि उन्हनि में थोरो फ़र्क़ु आहे। हेरिटेज सॾनि था जेका इमारत ज़मीन खां मथे खड़ी थियल हुजे। अच्छा हाणे गोईकुबा हेरिटेज आहिनि, सही इहे इन्हनि खे प्रोटेक्टेड हेरिटेज डिक्लेयर कयो आहे। हाणे प्रोटेक्टेड हेरिटेज माना महफ़ूज़ क़ौमी वरसो सही इहो एक्ट ठहियो सिंध में 1994 में, सिंध कल्चरल हेरिटेज प्रिजर्वेशन एक्ट 1994। जॾहिं एक्ट ठही वियो असेंबलीअ में उहो कानून ठही वियो त बाबा हिननि पंहिंजे कल्चरल हेरिटेज जेके वरसा आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ करिणो आहे। सही हाणे महफ़ूज़ करण जे लाइ हिकु उनखे डिक्लेयर करे छॾिजे, रुॻो अख़बार में ॾेई भाई महफ़ूज़ क़ौमी वरसो आहे ऐं उन्हनि जी संभाल न कजे, उहो प्रॉपर वे में उन ते कमु न थिए जीअं उन ते थियणु खपे त उन सां महफ़ूज़ त कोन थींदा लिखण सां सही कोन। इहे 1203 जॻहियूं शिकारपुर जूं मार्च 2012 में हिननि प्रोटेक्टेड हेरिटेज डिक्लेयर कयूं, जेके हाणे मूंखे चवण में कोई जेको आहे सो ख़ौफ़ बि कोन्हे न को। गुज़िरियल डिप्टी कमिश्नर शिकारपुर वारो पढ़ियो लिखियो माण्हू हुयो, उन हिकिड़े केस में जेको हेरिटेज ते हले थो सिंध हाई कोर्ट में, उन में रिपोर्ट ॾिनी त 31 जॻहियूं बचियूं सॼे ज़िले में। रुॻो म्यूनिसिपल लिमिट्स शिकारपुर में 1203 डिक्लेयर थियल आहिनि, उन्हनि समेत सॼे ज़िले में उन 31 जॻहियुनि जो ज़िक्र कयो त 31 बचियूं आहिनि। हाणे उहे 31 कहिड़ियूं आहिनि उनजी बि का लिस्ट कोन्हे। सही त असांजो कम सां लॻायो जेको आहे या सचाई जेका हरी उहा एतिरी आहे त 1203 जॻहियुनि में बाबा 31 कहिड़ियूं जॻहियूं बचियूं आहिनि, ॿियूं काॾे वियूं? हा को मैकेनिज़म न आहे त कल्चर डिपार्टमेंट उन ते संजीदगीअ सां को कमु करे न, बसि फंड रखबा ऐं माण्हू वेठा आहिनि उते ऐं उन्हनि माण्हुनि खे बि ख़बर न आहे त हीअ छा आहे। सही बसि उन्हनि खे पघार बेरोज़गारी के हिकिड़ो जेको आहे सो हिकु हद थी जेको माण्हू रखिया अथऊं, उहो कमु कोन थो थिए। सही सिधी ॻाल्हि आहे त उहो कमु जेको करणु थियणु खपे उहो न आहे, उहो नथो थिए। सर शिकारपुर जो कोई मज़हमती किरदार माज़ी ऐं हालत? माज़ीअ में शिकारपुर में मज़हमती तहरीकूं या हिकिड़ो कैरेक्टर तो बाक़ाइदे रहियो आहे, पर उहे उन्हनि तंज़ीमुनि जे सरवाणीअ में जेके खाबीअ दुर सां रहियूं आहिनि। सही हाणे बि खाबीअ दुर सां लाॻापियल तंज़ीमूं आहिनि जिन में असांजी अवामी तहरीक हले थी। बाक़ी हू जेके असांजो लॾो हुयो मार्क्सवादी लॾो कम्यूनिस्ट पार्टी, उहा त नज़र कोन थी अचे हिते, बल्कि सॼे सिंध में
किनारे मात्र माण्हू रहिया आहिनि जेके वसी वेठा आहिनि पंहिंजी हिकिड़ी झूपड़ी अॼियूं, बाक़ी उन्हनि जो को अहिड़ो किरदारु कोन्हे। अवामी तहरीक जा दोस्त आहिनि ऐं ॿियो वरी हिकिड़ी असांजूं क़ौम परस्त धुरियूं आहिनि, उहे कनि थियूं। हुकूमती पार्टी जेका आहे हिन वक़्तु इक़्तिदार में, असांजे ख़ासि करे सिंध में हुनजी हुकूमत आहे, उन्हनि खे ज़रूरत कोन्हे त उहे मुज़ाहमत कनि। बाक़ी हिकिड़ो सोशल मीडिया जे करे नौजवान लॾो शहरी सिविल सोसाइटी उहा पैदा थी आहे, उहा पंहिंजे वसार करे रही पंहिंजो आवाज़ उथारे थी, गॾिजनि था, पर पोइ बि मर्ज़ी उन्हनि जी थी हले जेके इक़्तिदार में वेठल माण्हू आहिनि। सही हिन वक़्तु इहा सूरत हाल आहे। अॻु में कुझु न कुझु को नतीजो मिलंदो हो, को असरु थींदो हो, हले थो पियो जेको कमु ॾिसो था तव्हां मंदर ते अचे थो। तव्हांजी वॾी महिरबानी सर, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं माज़ीअ जे वरक़नि मां असांखे चकर बि हणायो ऐं घणी ॼाण बि ॾिनव। असांजे ॿुधंदड़नि खे तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदसि? ॿुधंदड़नि खे मुंहिंजो इहो पैगाम आहे जेको तव्हांजो हीउ ॾिसनि था चैनल चऊं या तव्हांजो हिकिड़ो प्लेटफॉर्म चऊं, ॾाढो कामयाबीअ सां हले थो। मां तक़रीबन ॾिसंदो रहां थो त हक़ीक़तुनि खे वेझो थिए। सही इल्मु रुगो किताबनि में लिखियल ॻाल्हियूं या जुमिला या लफ़्ज़ कोन्हनि, पर ॼाण जेका उहा कंहिं ॿिए रूप में असली मुशाहिदाती सूरत में बि आहे, जेका हिकिड़ी हक़ीक़त जे रूप में मिले थी, उनखे वेझो थिए। ऐं ॾाढो ॾुखियो दौरु हले बि थो ऐं अञा अचण वारो आहे। सही उन सां मोह ॾियण जी पाण में सघ पैदा कजे। ख़ासि करे असांजो जेको हेठियों तबिको आहे, लोअर क्लास या मिडिल क्लास बि असां थोरो मुकमल कोन्हे को, उनजे लाइ ॾाढी ॾुखिया ॾींहं हलनि बि था ऐं ॾुखिया ॾींहं नज़र बि अचनि था। सही उनखे कीअं फेस कई त अपर क्लास जेको आहे 23 साली तबिको, उहो पंहिंजो कमु करे थो वञे, पर असांखे पंहिंजे जीअण लाइ जतन बि करणो खपे ऐं पंहिंजो रस्तो ऐं हालतुनि सां मुक़ाबिलो करण लाइ हिकिड़ो तयारु रहणु खपे। ज़हनी तौरु वधीक उम्मीद है त तव्हां असां खोड़ सारियूं नयूं शयूं हिन प्रोग्राम जे तवसल सां सिखियूं हूंदियूं। इंशाल्लाह वरी मिलंदासीं के नए मेहरान जे मोतीअ सां। तेसिताईं गॾिजो सिंधी तार सां। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह।